वगण बरसा ॻोठ मलूक तुनियो में कारी गुलाम रसूल तुनियो पारां इमामुल अंबिया कॉन्फ्रेंस मुनक़िद कराई वई, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। कोठायल कॉन्फ्रेंस में JUI अॻवान मौलाना तारिक महमूद सूमरो, कारी अब्दुल जब्बार हैदरी, मौलाना यासीन कांदड़ो ऐं ॿियनि ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे मौलाना तारिक महमूद सूमरो चयो त इस्लाम सचो दीन आहे। असांखे पंहिंजे प्यारे नबीअ जे ॾसियल राह ते हलणो पवंदो। हुन चयो त गुज़िरियल इलेक्शन में असांजी जमायत समेत ॿियनि मुख़ालिफ़ जमायतुनि खे धांधलीअ ज़रिए हारायो वियो। जेकॾहिं ईअं ई धांधली थींदी रही त पोइ मुल्क कॾहिं बि तरक़ी न करे सघंदो। असांजी जदोजहद अवाम लाइ आहे, उन करे अवाम खे असांजो साथ ॾियणु घुरिजे। अवाम खे गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे हमदर्दनि खे वोट ॾियनि जेकी सननि मसइलनि खे हल करे सघनि। अॼु समूरी सिंध में बुख, बदहाली, बेरोज़गारी एतिरी त वधी वई आहे जो अवाम हिक वेले जी मानी खाइण लाइ बि परेशान आहे। पर हुक्मराननि खे अवाम जी का बि परवाह नाहे। उन करे अवाम खे घुरिजे त उहे मौजूदा हुक्मराननि ख़िलाफ़ असां सां गॾिजी पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ गॾु थियनि।